वृतांत तां भजन ॿुधो हूंदो। बाबा बुढ़ा साहब जी कृपा सां गुरु अर्जन देव महाराज जन वटि, माता गंगा वटि गुरु हरगोबिंद सिंह साहिब जन उन्हनि जे वचन सां, दुआ सां, आशीर्वाद सां आया। इहा कथा तव्हां ॿुधी हूंदी, साईं जन तव्हांखे ॿुधाई आहे कि हिकु बार माता चयो गुरु अर्जन देव महाराज खे कि मुंहिंजी गोद सुनी आहे, कृपा कयो असांखे बालक मिले। तॾहिं गुरु अर्जन देव महाराज चयो त बाबा बुढ़ा साहिब आहिनि गुरु नानक देव महाराज, उन्हनि जी सेवा कई आहे, उन्हनि जा कृपा पात्र आहिनि ऐं हिन महिल ताईं आहिनि, उन्हनि खां वठी अचु। असांजे लाइ उहे गुरु नानक जहिड़ा वंदनी आहिनि। तॾहिं माता गंगा हली न जेॾी महिल उन्हनि खां दुआ वठण जे लाइ, त पंहिंजे राजसी ठाठ बाट सां हली, बढ़िया रथ वथ सजाए हली, कई माण्हू हलिया, ॾाढो शोर शराबो थियो। ओॾी महिल बाबा बुढ़ा साहब पंहिंजी मज़दूरी महिनत करे, खेती किसानी करे, भोजन जो इंतज़ारु करे रहिया। अहिड़ो शोर शराबो ॿुधी उन्हनि खे ॾाढी ॻाल्हि ख़राबु लॻी। उहो त सम्झी आहे अंतर्यामी, चवनि पिया छो भला भाॼ पई आहे छा? भाॼ यानी भागम भाग, भागम भाग यानी कोई मुसीबत आई आहे छा? चयो न न साईं, माता जन आयूं गुरु अर्जन देव महाराज जन जे घरों। अच्छा, अची करे मथो टेकियऊं, हथ जोड़े चवण लॻियूं बाबा असांजी गोद भरिजे, नाराज़ थी विया। बाबा बुढ़ा चवनि था असां त सेवक आहियूं, असां वटि छा आहे, वञी करे गुरु ई तव्हांजी गोद भरींदो, गुरुनि खे चओ। वीचारी निराश उदास वापसि हली वई। गुरु अर्जन देव महाराजनि पुछियो छा थियो देवी? चवण लॻी हीअं हीअं चयो अथऊं बाबा बुढ़ा साहिब त वापसि मोकिले छॾियो। गुरु अर्जन देव महाराज चयो हीअं त थी नथो सघे, छो भला कोई न कोई भुल थी हूंदी तव्हां खां। कहिड़ी भुल? कीअं विया हुआ तव्हां ॿुधाई? रथ वथ खणी करे कई नौकर चाकर सेवक दासियूं सभु हलिया, बढ़िया नगाड़ा वॼाईंदा पिया वञनि। त चई न, गुरुनि जे घर गुरुअ जी धर्म पत्नी ठही न वञ बाबा बुढ़ा साहिब वटि, त दासी ठही वञ। कमाल जी ॻाल्हि आहे, सोचण वाली आहे कि गुरु अर्जन देव महाराज जन जी धर्म पत्नी आहे, उहा माता बि यानी दासी बणिजी वञे, यानी गुरुअ जे सेवक जो एॾो वॾो मान आहे। चओ हरे राम, कि आख़िर गुरु नानक जा दास आहिनि बाबा बुढ़ा साहिब जन, ऐं उन पीढ़ीअ खां वठी करे 6 पीढ़ियूं तक रहिया आहिनि। पोइ बि रहिया, गुरु हरगोबिंद साहिब जन जे समय बि हुया 6 पीढ़ियूं। तॾहिं चवण लॻा गुरु अर्जन देव महाराज जन, सम्झायो उन्हनि खे, चओ हरि राम, कि संतन सतगुरनि जे दर ॿुध गंगा ईअं न वञिबो आहे त निवड़त रखी मन खे मारे, गुरुनि चयो ईअं आहे। चओ हरि राम। मन खे मारे निवड़त धारे, गुरुनि चयो ईअं आहे। तॾहिं माता गंगा बिना चप्पल पाए, बिल्कुलु जीअं कोई ग़रीब हूंदा आहिनि, सरस सरल स्वभाव रखी करे, हे लंबो बढ़िया सुठो भरे करे पात्र ॾुध जो, थधो थधो ॾुध, गर्मीअ जो समय आ, मिसी जी रोटी, कोकी जीअं हूंदी आहे बेसण जी रोटी, उहा कोकी ठाहे करे ऐं बसर खणी करे गर्मीअ में ऐं ॿधी करे हली, अकेली हली वई। फौज न खी नौकर चाकरनि जी हाणे। ऐं घणा चवनि था 10 कोह परते, यानी हिकु कोह हिन महिल 3 किलोमीटर थींदो आहे, त 30 किलोमीटर लॻभॻि पैदल हली वई माता। चओ हरे राम। अॼुकल्ह असां चवंदा आहियूं 15 नंबर वार्ड में अचूं, होॾे अठेकू संत कंवरराम धर्मशाला, गाॾी कोन हुई भैया, एॾो परते केरु अचे पंधु। चओ हरे राम। तॾहिं माता गंगा वई त बाबा बुढ़ा साहिब राजी थी विया। अरे इहा सम्झ काथों आई? गुरु अर्जन देव महाराज चयो, दरवेशन दर बुध ओ गंगा, ईअं न वञबो आ, हो निवड़त धारे
मन खे मारे आहा हा निवड़त धारे मन खे मारे गुरुन चयो इया दरवेशन दर बुध ओ गंगा ये न वञबो निवड़त धारे मन खे मारे गुरुन चयो इया आहा बाबा बुढ़ड़ा मुंहिंजो झूलो झूलाए बाबा बुढ़ड़ा मुंहिंजो झूलो झूलाए आहा बाबा बुढ़ड़ा मुंहिंजो झूलो झूलाए बाबा बुढ़ड़ा मुंहिंजो झूलो झूलाए मूंखे मुंहिंजी ॾेराणियूं जेठानियूं मेणा थी ॾियनि मजाक थी कनि बाबा कृपा कयो बाबा बुढ़ा ॾाढो ख़ुशि थिया पहिरियों त सुञातऊं कोन अरे केरु आहे चई मां गंगा केवल शब्द गंगा है न परिचय वॾा जेके ॾींदा आहिनि न हिकु बार मां जॾहिं नंढो हुउमि त कंहिं असांखां कंहिं बुज़ुर्ग पुछियो हा काका नारायण दास आडवानी हा न उन्हनि पुछियो मां हटकाई अक्षर सिखणु वेंदुमि उन्हनि खां त पुछूं तुंहिंजो नालो छा अथई त असां त हाणे जीअं स्कूल में पढ़ंदा आहियूं मां चयोमांसि बलराम कौरानी खिलनि पिया चवनि पिया ईअं नालो न ॿुधाइबो आहे त चई नंढे खां नंढो बल्ली चओ पंहिंजो हिकु ॿिनि अखरनि जो नालो या ईअं चइबो भाई दास जेको नालो आहे ओतिरो न अॻिते पोइ हिते कुझु जोड़े जाड़े करे नंढे रूप में असांजी जेकी शिक्षा आहे उहा अलॻि आहे आधुनिक शिक्षा अलॻि आहे उते चवंदो अधु नालो चवंदो अरे सरनेम वरी अलॻि पुछाए थो पोइ हा न उहा अलॻि शिक्षा आहे उते उन अनुसार हलणो पवंदो स्कूल कॉलेज वेंदो त सरनेम न ॿुधाईंदो त गणेश सरनेम क्या है चावला कौन बताएगा बताओ निकिया के बताएगी क्या चावला इते इहा शिक्षा आहे लेकिन वॾनि वटि संतनि वटि सतगुरनि वटि हथ जोड़े ॿिनि अखरनि जो नालो असांखे बाबा भगतराम साहिब जन खे चिठी लिखी हिकु बार लखनऊ वारे संतनि साईं चांडूराम साहिब जन उन्हनि खे मर्यादा पुरुषोत्तम चयो वेंदो आहे हिन महिल संतनि में आया आहिनि न दरबार साहिब कुझु कई बार आया आहिनि उन्हनि जो दर्शन थियो आहे साईं कृष्णदास जॾहिं भेष धारण कयो गुरू गदीअ ते वेठा हुआ तॾहिं उहे आया हुआ पाण उन खां पहिरियों जी ॻाल्हि आई आहे 15 अरिड़हं 20 साल पहिरियों जी ॻाल्हि त उन्हनि कंहिं कारण जे लाइ वर्सीअ में घुराइण जे लाइ छाजे लाइ तॾहिं मोबाइल बि न हूंदा बाबा भगतराम साहिब जन खे चिठी लिखी साईं चांडूराम साहिब जन उहे असांजे पिता स्वरूप आहिनि गुरुनि स्वरूप आहिनि वॾा आहिनि ॾाढी मर्यादा त उन्हनि चिठी लिखी करे संतनि जे हिसाब सां ख़बर अथव आख़िरी में छा लिखियऊं भई तव्हांजो दास चांडू मां तव्हां संगत खे इहा हिकिड़ी जेकी शिष्टाचार जी ॻाल्हि आहे उहा सम्झाइण जे लाइ उहे शब्द थो कढां असांजे लाइ वंदनीय पूजनीय परम पूज्य मर्यादा पुरुषोत्तम साईं चांडूराम साहिब जन लखनऊ वारा लेकिन उन्हनि जेको चिठीअ में लिखियो त ईअं लिखियो भाई पहिरियों परम पूज्य साईं सतगुरु प्यारा असांजा हृदय जा संत असांजा दुलारा ॾाढी सुठी बढ़िया लिखी करे विच में समाचार ऐं आख़िरीअ में लिखण वारे जो नालो हा न आपका असां लिखंदा आहियूं न त उन्हनि लिखियो तव्हांजो दास चांडू हाणे उमिरि में बि उहे असांजे पिता जे समान आहिनि पद में बि वॾा आहिनि हा उमिरि वॾी आहे त हर शइ में वॾा आहिनि असां त उन्हनि जे चरणनि में आहियूं लेकिन उनजी निवड़त ॾिसो छाजे करे कि उहे बि संत आहिनि हा उमिरि नंढी आहे असांजे लाइ पुट जे समान आहिनि लेकिन आहिनि त महात्मा बाबा श्रीचंद साहिब जे गदीअ ते विराजमान आहिनि इन करे अहिड़ी निवड़त इहो शिष्टाचार इहो सदाचार हाणे गायब थो थींदो वञे बाबे बुढ़े साहिब जे कथा में इहो ई त शिष्टाचार आहे जॾहिं गुरु अर्जन देव महाराज जन गंगा माता खे सम्झाए मोकिलियो बाबा बुढ़ा एॾो ख़ुशि थी विया गर्मीअ में वेठा खेती किसानी करे वण जे हेठों अञा भोजन बि न आयो एतिरे में थधो थधो ॾुध खणी करे ऐं कोकियूं खणी ढोढा खणी जो अम्मा पहुती चवनि पिया अरे हा हा केॾो थधो हे ॾुध आहे बढ़िया केॾी गरम गरम कोकी केॾो बढ़िया भोजन केरु चई बाबा मां गंगा अरे तूं आई आहे माता हा हा अच्छा कल्ह त ॾाढो ठाठ बाट सां आई आहे अॼु कीअं भला ॿिया नौकर चाकर कोई कोन्हे बाबा मां अकेली आई आहियां
सादे भेष में गदगद थी विया। सच ॿुधाए इहा राह तोखे कंहिं ॾेखारी आहे? चई सतगुरनि ॿुधायो, गुरु अर्जन देव महाराज। पोइ जेॾी महिल गर्मीअ जो समय बसर खे ईअं मुक हयूं ठका करे, बसर तोड़बो आहे न, उते चाकू वाकू काढूं आया उते खेत में, ईअं तोड़ियूं जीअं बसर खे, त चवण लॻा त माता तोखे जेको पुटु थींदो न उहो बि पापिन जा ईअं मथां भॼंदो जीअं मां बसर भॻो आहे। अहिड़ी तोखे बहादुर धर्मात्मा वीर, अहिड़ी प्रभुअ जी प्यारी संतान तोखे थींदी। तॾहिं 6वीं पातशाहीअ में श्री गुरु हरगोविंद साहिब जन आया। बोलो बाबा बुढ़ा साहब की, सतगुरु अर्जन देव महाराज की, गंगा माता की। ये कथाऊं आहिनि, ये कहानियूं न आहिनि, ये इतिहास आहिनि, ये कथाऊं आहिनि। ये असांजे जीवन खे बदिलण जे लाइ भक्ताऊं भगवान जी लीलाऊं। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि।